नाज़िम ठारू शाह वेझो ॻोठ सोनहरे में बरसातुनि जो गंदो पाणी निकाल न थियण सबबि केतिरनि ई ग़रीब पोरियतनि जा घर ड्रही पट थी विया। मुतासिरनि खे हुकूमत तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी इमदाद न मिली सघी। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे फराज़ मलूक मस्तूई। जी फराज़। जी तो असां वक्त मौजूद आहियूं ठारू शाह जो ॻोठ सोनहरी में, जिते चौमासे जे बरसातुनि खां पोइ हिते ॻोठ में जेको आहे गंदो पाणी बीठल आहे ऐं केतिरा ई घर जेके आहिनि ड्रही पट थी विया आहिनि। अचो त तव्हांजे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। बचण लाइ बि कुझु कोन्हे, मनाड़ो ठहियलु सो बि किरी पियो। पोड़ो मुड़ुसु मुंहिंजो उहो बि वीचारो गुज़ारे वियो अॼु 8 ॾींहं अथसि। इन 8 ॾींहंनि में न को केरु आयो आहे, न को केरु वियो आहे, न को कंहिं पुछियो आहे त को तव्हांखे खाइण लाइ आहे कुझु या न आहे। असां वटि जीअं बि बरसाति पई आहे तीअं असां वटि को बि सरंधियारो न आयो आहे, न को असांजा वोट जेके वोट वठी आया आहिनि उहे असां वटि आया आहिनि। हिन महिल ताईं असां बुकहालीअ में बदहालीअ में वेठा आहियूं। आम्हूं साम्हूं तव्हां पाण ॾिसो मच्छर आहिनि, असांजो कुझु बि न रहियो आहे। असां वटि का बि मदद वारो न आयो आहे। असांखे न को राशन मिलियो आहे, न को हुकूमत जी असांखे इमदाद मिली आहे। बाबा का शइ कान बची आहे, सॼो ॻोठ ई धरम रम लॻो पियो आहे। हीअ पाण ॾिसो था पिया, हिते असां वटि बि कुझु कोन्हे। हुकूमत हीअ छाजी हुकूमत आहे? हिते मरूं था पिया, डॉक्टर न छा का सहूलियत कान्हे। को बि असां वटि न को मुख़्तियारकार थो अचे, न को तपेदार थो अचे, न को DC थो अचे, को बि सार संभाल नथो रहे। माण्हू ग़रीब अंदरि जॻुनि में दॿिजी विया आहिनि, असां खोटे कढिया आहिनि। वॾी तबाही थी आहे सोनहरीअ जी। सॼी सूरत हाल तव्हां ॾिसो ॿुधा त घर घर किरियो पियो आहे, को बि हिते सार संभाल नथो रहे। महिरबानी करे DC साहिब खे अपील था कयूं, मुख़्तियारकार खे साहिब खे अपील था कयूं त असांजा घर ठाहे अचे ऐं ॾिसी असांजो माइनू करे अचे सोनहरीअ जो। नंढड़ा ॿारनि जेके बीमार पिया आहिनि, जंहिंखे गैस्ट्रो बीमारी आहे, घुमरो छॾे कोन थो इस्पताल में वञ त दवा कान्हे, जे वञ त उते थैली कान्हे का, केॾी वञूं, का शइ कान्हे का, न को कली आहे, न को शामियानो कैंट बेंट केरु आयो कोन्हे को ॾियण लाइ। न को मिनिस्टर न को DC आयो आहे। ॿुधई ग़रीब माण्हू ॾिसो, हुकूमत असांखे जॻह खणाए ॾिए, ग़रीब मिसकीन आहियूं। तव्हां ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु आहे त चौमासे जे बरसातुनि जो जेको गंदो पाणी आहे उहो ॻोठ जे चौतरफ़ बीही वञण करे केतिरनि ई ग़रीब मिसकीन पोरियतनि जा घर जेके आहिनि उहे पिणु ड्रही पट थी विया आहिनि। ऐं केतिरियूं ई बीमारियूं जेके आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो, कालरिया, मलेरिया ऐं डायरिया समेत ॿियूं केतिरियूं जेके बीमारियूं आहिनि उहे पिणु वबाई सूरत अख़्तियार करे वियूं आहिनि। हुननि जो चवणु आहे त फौरी तौर ते ॻोठ मां गंदो पाणी जेको आहे निकाल कराए ॾिनो वञे ऐं ग़रीब मिसकीन पोरियतनि जिन जा घर ड्रही पट थी विया आहिनि उन्हनि खे खाइण पीअण जा जेको राशन जेको आहे उहो मुहैया कयो वञे। कैमरामैन मोहसिन मस्तूई सां गॾु फराज़ मस्तूई, आवाज़ TV, ठारू शाह।